चांडो की औलाद उहा शइ आहे जेका माइट खे बहादुर बि कंदी आहे ऐं डिॼणो बि कंदी आहे। असांजी त ताक़त तूं ऐं मल्हार आहियो ऐं वरी कमज़ोरी बि तव्हां ई आहियो। अम्मी तव्हां कुझु बि चओ पर शहरोज़ खान जे बारे में मां कॾहिं बि पॉजिटिव सोचे नथी सघां। यह ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। बिजार खान वारनि सां त ठाह जूं ॻाल्हियूं पयूं हलनि, उहे हमिलो नथा कराए सघनि। शहरोज़ खान खे लॻल धकनि मां इहो साबित थो थिए त हिन खे मारण न आया हुआ। एग्जैक्टली बाबा जी, असल मकसद उन्हनि जो इहो ई हुयो। वो मूंखे ख़ौफ़ज़दा करणु चाहिनि या मुंहिंजी बेइज़्ती करणु चाहिनि। तुंहिंजी नज़र में अहिड़ो को मुखालिफ़ या दुश्मन? न बाबा साईं, बेजर में त मुंहिंजी कंहिंसां ख़ाली मुंहुं मारी बि नाहे थिए। ॻोठ मां त को माण्हू अहिड़ी जुरत नथो करे सघे। मां पंहिंजे ख़्याल में पियो वञा, पोइ अचानक हमलो थी वियो ऐं मूंखे पुठी में तमामु घणा धक हया ऐं उन्हनि खे ॿुटूं ॿधल हुयूं, सुञाणे कोन सघियो मां। ॻोठ में जेकॾहिं को माण्हू हमलो कंदो त आख़िर छो कंदो? थी सघे थो को ॿाहिरियों दुश्मन हुजे। मुमकिन आहे को अहिड़ो माण्हू वार करे वियो हुजे जंहिंखे मुंहिंजो ऐं बिजार खान जो ठाह पुखंदो हुजे। ईअं बि थी सघे थो। बाबा जी, तोखे पाण ख़बर आहे इहो बिजार खान ख़ुदि गिरियल कमीणो माण्हू आहे। हाँ, इहो मुमकिन आहे। बिजार खान कम्यूननि माण्हुनि जे घेरे हिकु शैतान माण्हू आहे ऐं उहो का बि शरारत करे सघे थो। मतलब जेकॾहिं शहरोज़ खान में हथ थो जां तव्हांजो हया थो मारे, बाला ऑफिसर जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्जी थो कयां त फ़िक्रमंद थो रहां। सूबेदार, मूंखे त ख़बर नाहे त तुंहिंजो छा थी, पर जेकॾहिं शहरोज़ खान ॾे आङुर बि खई अथई तुंहिंजो सुठो कोन थी। छा सम्झई? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।